सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। रबन तू कमाल खान के उन जे कयल गुनाहन जी सज़ा ॾेई चुको आहीं। हाणे कमाल खान के वधीक कैद में रखण जी मां तोखे इजाज़त कोन ॾींदुसि। वाह गफ़ार खान वाह, तुंहिंजो कमाल खान सां रत जो रिश्तो आहे ऐं मुंहिंजो भाउ उन सां मुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? छा असां ग़रीबनि जी रत न आहे हूंदी या उहो पाणी आहे वही वियो तो छुटो। अञा त गफ़ार खान कमाल खान खे मीरा मथां कयल ज़ुल्मनि जी सज़ा बि नाहे मिली। हींअर त जेके मुंहिंजी भेण मथां ज़ुल्म कया आहिनि उन जी सज़ा पई मिलेसि। उन खां पोइ मां इन कमाल खे ॿधी वञी घर में मीरा जे हवाले कंदुसि। उन जो हिसाब सिधो थियण खां पोइ मां बाबा ऐं अम्मा जे हवाले कंदोसांसि। पोइ उहे अदा राणा जो हिसाब सिधो कनि था या पोइ उनखे बख़्श कनि था। उन खां पोइ मुंहिंजो वारो ईंदो। गफ़ार खान तव्हां त एतिरो जल्दी पंहिंजे भाउ खे छॾाइण चाहियो था। बस रबन बस, मां मञां थो त कमाल खान हिकु ज़ालिम इंसान आहे, पर तूं त उन खां वधीक ज़ालिम निकितो आहीं। हिकु इंसान खे ॿधी उन जे मथां तशद्दुद थो करीं। गफ़ार खान जंहिं वक़्तु कमाल खान जो ज़ुल्म सां मथां अरूज ते हुयो त उन महिल तव्हां किथे हुयो? किथे हुयो तव्हां? उन महिल त तव्हां चओ था त मां कमाल खान सभु रिश्ता नाता ख़तम करे छॾिया आहिनि। हाणे तव्हांखे पंहिंजो भाउ यादि थो अचे। हाणे चओ था त मुंहिंजो भाउ आहे कमाल खान, मुंहिंजो रत जो रिश्तो आहे। हाणे तव्हांखे पंहिंजे भाउ मथां रहम अचण लॻो आहे। इहे न गफ़ार खान? रबन कमाल खान तव्हांजो मुजरिम हुयो, उन करे मूं तव्हांखे न रोकियो, पर हाणे कमाल खान खे तव्हां सज़ा ॾेई चुका आहियो। न गफ़ार खान न, अञा सज़ा पूरी नाहे थी उनजी सज़ा पूरी। ऐं जॾहिं उनजी सज़ा पूरी थी न त पोइ तोखे चवंदुसि अची वठी वञा पंहिंजे भाउ खे। रबन मूंखे लॻे थो त कमाल खान वांगुरु तुंहिंजे ज़ुल्म जो घड़ो बि भरिजी चुको आहे। हाँ गफ़ार खान, असां ग़रीब आहियूं, जे पंहिंजे हक़ लाइ विड़ूं त असां बि ज़ालिम, तव्हां मज़लूम। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।